असां साईं मिड़े मतां जेको आहे $1 मिलियन साल जी किस्त कराए अचूं, 6 महीननि में महीने में $1 मिलियन ॾींदा हलूं। अञा इहे को तकड़ में पैसा त कोन ॾिबा, ऐं पैसा बि पाकिस्तान सोचे मतिलबु ॾिसी वियासीं वठिबा ऐं ॾिसी वियासीं ॾींदो। बहरहाल उहो त जेको थींदो, मूंखे ख़बर न आहे किथां आणींदो पाकिस्तान हिकु प्लेस। सिर्फ़ु 4 मुल्कनि ऑफिशियली अञा ताईं रुगो एक्सेप्टेंस ॾिनी आहे। इहे काफ़ी न आहिनि न। एग्ज़ैक्टली, रुगो 4 मुल्क। ॿी ॻाल्हि इहा आहे, अगरि बोर्ड ठही वञे थो ऐं हुनजे हेठि ISF न आहे, इंटरनेशनल सिक्योरिटी फोर्स न आहे, स्टेबलाइज़ेशन फोर्स आहे, सॉरी सिक्योरिटी स्टेबलाइज़ेशन, मतिलबु हू जेका 6 मुसलमान मुल्कनि जी फ़ौज ठहणी, अगरि हू हेठि न आहे ऐं हेठि इज़राइली फ़ौज वेठी आहे, त हीउ बोर्ड छाजे लाइ? नलका ठीकु करण लाइ हुते? छाजे लाइ आहे इहो बोर्ड? इहो IDF खे इस्तेमालु कंदो न, जेका ऑलरेडी हुते फ़ौज। त IDF त तव्हां चओ पिया न, सिधो चओ न इज़राइली फ़ौज आहे। इज़राइली फ़ौज खे इस्तेमालु कंदा, त इज़राइली फ़ौज खे इस्तेमालु कंदा त पाकिस्तान $1 बिलियन हुननि खे छो ॾींदो, हुननि जे ख़र्च पके लाइ? इहो त वरी सुवाल पैदा थी वेंदो न। आई डोंट थिंक हीअ त तय इहो थियलु आहे त इज़राइली फ़ौज निकिरंदी गज़ा मां पूरी तरह, ऐं हमास पंहिंजे पाण हथियार फिटा कंदो, पोइ हुनखे स्टेबलाइज़ करण लाइ उहो फोर्स मौजूदु हूंदी। प्लान त इहो ई आहे, पर हेॾो ताईं पर ॻाल्हि इहा आहे त पाकिस्तान बोर्ड जो मेंबर त ज़ाहिर ट्रंप खे केरु जवाबु ॾिए बाबा? हिकिड़ो माण्हू त छा, हू जेको मुहावरो आहे त हथ में उस्तरो अची वियो आहे, जंहिंखे वणे हणी छॾे। पाकिस्तान खे माना हिकिड़ो छा चइजे त फ़ैसिलो त खणी छॾियो आहे, रिपरकशंस इज़ लाइक। ॾिसी यूरोप जेको आहे, अॼु ही ॾिसूं तक़रीर, यूरोप जो अञा हिकिड़े सिर्फ़ु मुल्क हंगरी रुगो एक्सेप्ट कयो आहे हिनजे बोर्ड पीस प्लान खे, अञा यूरोप जे कंहिं पीस प्लान त छुटो, हीअ जेका ॻाल्हि करे पियो ग्रीनलैंड वारी, ही यूरोप कीअं हज़म कंदो? अॼु चयो अथसि इन तक़रीर में त आउं हमिलो न कंदसि, पर वरी ॿुधायो अथसि त मूं वटि बेपनाह ताक़त आहे, अगरि आउं करण ते लही अचां। ही हुन यूरोपियन यूनियन वारी कंहिं चयो या कंहिंजो ॿुधो पिए, हुन चयो त अगरि ही अगरि मतिलबु हाणे असांखे हिन मां सोचणु इहो खपे त असांखे हिकिड़ो इंडिपेंडेंट यूरोप ठाहिणु खपे, यानी मुहताजी अमेरिका जी ख़तमु करणु खपे। ऐं हिकिड़ो एक्ट बि जेको हुननि कॾहिं इस्तेमालु न कयो आहे, जेको हू लॻाइण जी सोचीनि पिया। ॾिसो न, अगरि ही गूगल आहे, फेसबुक आहे, ही जेके इदारा आहिनि, ही $बिलियंस कमाइनि था सॼी दुनिया में, त हिननि ते अगरि ही टैक्सिस वधाए छॾींदा यूरोप वारा, त ही ठीकु आहे, यूरोप उहे डिफेंस पर्पज़िस लाइ एतिरो मज़बूत न आहे, पर हाणे सभु को चाइना ॾे ॾिसे पियो। दिस इज़ अ डिसऑर्डर, रीअलाइनमेंट, जेको कल्ह पाण मुस्तक़िल डिस्कस कयूं पिया। ऐं मूंखे अॼु खिल आई पई त जॾहिं ट्रंप आयो त पाण 2-3 ॾींहंनि खां पोइ चयो त हीअ हाणे न अमेरिका ओड़ो रहंदो, न दुनिया अहिड़ी रहंदी, पर मुंहिंजी तवक़ात खां पहिरीं कमु लाहे छॾियो अथसि त ही यूरोप, ही हिन जो ट्रंप लाइ अॼु आउं ॾिसां आख़िर में किथे ॻाल्हि वञी बीहे थी, यूरोप बच न कंदो, यूरोप खे मतिलबु खे रेज़िस्ट कंदो ग्रीनलैंड ते। ऐं हीउ जेको हिन जुमिलो चयो आहे, तव्हां हमिलो न कंदसि, हमिलो न कंदे विकिरण हू नथा, पोइ छा करे वठंदे? एग्ज़ैक्टली, पोइ त कुझु बि न आहे। अच्छा, पर पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे, यूरोप रिएक्ट करे न करे, हिकिड़ो सुवालु ज़हन में अचे थो त हिन वक़्तु अगरि ॾिसिजे त यूरोप द मेजॉरिटी ऑफ द कंट्री, जर्मनी टाइज़ पंहिंजा ठाहिण जी कोशिशि करे थो चाइना सां, फ्रांस लॻो पियो आहे, पंहिंजो कैनेडा त वियो बि ऐं हुन त मुलाक़ातूं बि कयूं, त हीअ जॾहिं यूरोप जो टिल्ट हिन वक़्तु चाइना जी तरफ़ वञे थो पियो, त असां बोर्ड जॉइन करे कुझु ॿियो सिग्नल त नथा ॾेई सघूं? न, असां त ॾिसो न, असां अमेरिका खे नाराज़ करण जी पोज़ीशन में न आहियूं। असीं चवंदा आहियूं चाइना असांजो सुठो दोस्त आहे, आहे बि चाइना असांजो, पर असां इहो शुरू खां अंडरस्टैंडिंग आहे त बाबा असीं हुनखे बि नाराज़ न कंदासीं। बट अल्टीमेटली हीअ जॾहिं दुनिया ईअं विरहाइजी वेंदी, ऐं हीअ शायदि ख़्यालु डोनाल्ड ट्रंप खे इहो आहे त प्यूटन जेको आहे हुन सां गॾु बीहंदो, पर उहो अगरि गॾु बीहंदो बि त नौकिरी त कोन कंदो न हिनजी, अमेरिका जी। ऐं जर्मनी ऐं हिननि मुल्कनि खे खपे थी रशियन गैस। अगरि सिर्फ़ु हिकिड़ो दफ़ो हुननि खे तसली थिए यूरोप खे त रशिया जेको आहे अगराई न कंदो यूरोप ते, त हुननि जे त वारे में आहे रशिया सां ठहणु।
काई लंबी ॻाल्हि थी वेंदी। कल्ह रशियन फॉरेन मिनिस्टर चयो त साईं, चई अगरि जे हे अटैक करे थो पियो ग्रीनलैंड ते या वञे थो पियो त पोइ असांजे लाइ स्ट्रेटेजिकली सिक्योरिटी लाइ ज़रूरी आहे, पोइ असां क्रीमिया ते वञूं। उही ॻाल्हि आहे न, पोइ रशिया छो न हमिलो करे क्रीमिया ते, पोइ ताइवान ते चाइना छो न हमिलो करे। अरिड़हीं 17वीं 18हीं सदी में हलिया वेंदासीं। हा, डॉग ईट्स डॉग वर्ल्ड में हलिया वेंदासीं। प्राइम मिनिस्टर साहिबु $1 बिलियन जो चेक वठी वेंदा पाण सां, उधर ते कराए ईंदा। अलाह तो ॾियारो। पोइ फसल लहंदो त ॾींदासीं। अलाह तो ॾियारो। थींदो आहे न, असां वटि चइबो बाबा ही थियो, तुंहिंजा पैसा थिया मूं ॾे, छाकाणि त हिन बोर्ड जो मेंबर थियण लाइ $1 बिलियन जी फंडिंग करणी आहे, फीस भरणी आहे। जीअं असां वॾा क्लब्स आहिनि कराची में, जिन जी तव्हां मेंबरशिप वठणु वञो त 50-60 लख रुपया, करोड़ रुपयो एतिरो पैसा ॾियणा पवंदा आहिनि। त हीउ जेको दुनिया जो क्लब ठहे पियो, इन में हाणे पाकिस्तान अलाए उधर ते फसल लहण ते वादो करे ईंदो या कीअं थींदो मूंखे ख़बर न आहे। इज़राइल बि पहिरीं मना पियो करे नेतन्याहू, हाणे हुन बि क़बूले वरितो आहे बोर्ड खे। ऐं जेका ॻाल्हि पाण कंदा पिया अचूं त हीउ UN जी, अक़वाम मुतहिदा जी हिकिड़ो मुतबादिल ठाहे पियो, त ट्रम्प साहिबु कल्ह चयो त इट माइट थी सघे थो त हीउ अक़वाम गॾियल क़ौमुनि वारे इदारे जे UNO जे मुतबादिल हिकिड़ो इदारो ठहे। अरे ख़ुदा जा बंदा, जंहिं बोर्ड जो तूं हयात चेयरमैन आहीं, जंहिंमें अक्सरियत अमेरिकन्स जी आहे, अमेरिकन्स ऐं प्रो इज़राइल माण्हुनि जी आहे, हुनमें हिकिड़ो हथु पाकिस्तानी, हिकिड़ो ज़ाइके तौरु, हिकिड़ो हथु को ॿियो। इहो गॾियल क़ौमुनि जो इदारो कीअं ठही सघे थो? हुनजो मुतबादिल कीअं ठही सघे थो? बाबा हे ट्रम्प त ज़ोर आहे। मतिलबु ही अलाए, हींअर थोरी देरि पहिरीं तकरीर कई पे डावस में, जेको यूरोपियन हुनमें थियो आहे, उन उहो ई आर्ग्यूमेंट ॾिनई ग्रीनलैंड लाइ, त आउं ग्रीनलैंड ते इन करे कब्ज़ो कयां पियो छाकाणि त शइ मुंहिंजी मतिलबु वठणु इन करे चाहियां थो त शइ मुंहिंजी ज़ाती हूंदी न बाबा, त मां सिक्योर करे, त मां दिलि सां हुनजी हिफ़ाज़त कंदुसि। न त जेका इहे मकाते ते या लीज़ ते मूंखे जेका मिलियल आहे, त मुंहिंजी ओतिरी उन सां कोन। कीअं डोनाल्ड ट्रम्प साहिब खां पुछे, सर तव्हांखे कीअं चयो आहे तव्हां ग्रीनलैंड जो तहफ़ुज़ कयो? ग्रीनलैंड जा माण्हू तव्हां वटि दरख़्वास्त खणी आया, डेनमार्क जा माण्हू तव्हां वटि दरख़्वास्त खणी आया, यूरोप जा माण्हू तव्हांखे मिंथूं मेड़ करे आया त तव्हां ग्रीनलैंड जो तहफ़ुज़ कयो। अरे पाण चओ था, सॼी दुनिया खे ख़बर आहे तव्हां ग्रीनलैंड में इन करे वेठा आहियो, तव्हांजी फ़ौजूं इन करे वेठियूं आहिनि जो सोवियत यूनियन सां, हाणे रशिया सां, उहो सभिनी खां स्ट्रेटेजिकली हिकिड़ो अहिड़ो मुक़ाम आहे जिथां उहे अमेरिका ते अटैक करे सघनि था। त तव्हां अमेरिका खे बचाइण लाइ ग्रीनलैंड में पंहिंजी फ़ौजूं विहारे वेठा आहियो। हाणे तव्हां इहो तासुर छो पिया ॾियो त तव्हां ग्रीनलैंड खे बचाइण चाहियो था? त ग्रीनलैंड मां इहा आवाज़ छो नथी अचे, सर तव्हां पंहिंजी ही फ़ौजूं बि खणी वञो। हू फ़ौजूं को तव्हां ग्रीनलैंड लाइ त विहारे कोन वेठा आहियो न, पंहिंजी सिक्योरिटी लाइ, तव्हां अमेरिका जी सिक्योरिटी लाइ विहारे वेठा आहियो। त हीअ त हुननि जी महिरबानी आहे जो तव्हांखे जेको आहे लीज़ ते हुते फ़ौजूं विहारणु ॾिनियूं अथनि। तव्हां चओ था न मुंहिंजी पंहिंजी शइ हूंदी। हाणे लॉजिक हिकिड़ो बिल्डर आहे न, पाण वटि बिल्डर हूंदा आहिनि, फलाणा बिल्डर, त हुनखे चए थो न हाणे लीज़ जी ज़मीन ते बिल्डिंग कीअं ठाहियां? अड़े भाई ही तुंहिंजी न आहे। पोइ चए थो त कैनेडा लिव्स बिकॉज ऑफ, हींअर चए पियो, मां अचरज में पइजी वियसि, हिकिड़े हेॾे वॾे मुल्क खे, तुंहिंजे पाड़ेसरी मुल्क खे चई थो उहो जहिड़ो असांजे करे आहे। हाणे उहो त चए पियो त टोम जेको छा हूंदो आहे, डोम आयरन डोम जेको आहे उहो अमेरिका ई, उहो बि त कैनेडा खे बचाइण लाइ कोन लॻायो आहे। उहो बि रीज़न इहो आहे त अगरि हुतां मिज़ाइल्स अचनि कंहिं वक़्त में कैनेडा खे क्रॉस करे, त कैनेडा में ई काउंटर थी वञनि। चए थो पुरखे त हीउ मुंहिंजे करे ही मुल्क मौजूदु आहे। ऐं चए थो केॾो ख़ूबसूरत थी वेंदो त आउं AI ते तस्वीरूं जारी करे पियो, जंहिंमें डोनाल्ड ट्रम्प वेठो आहे ऐं अमेरिका जे नक्शे में कैनेडा ऐं ग्रीनलैंड जेको आहे उहो त यूनाइटेड स्टेट्स लिखियल आहे। यार ही छा माण्हू आहे यार, ये क्या होगा यार, इस मुल्क, इस दुनिया का क्या होगा?